बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 18 दर्जे 2 मां, जंहिंजो उनवान आहे घण घुरो दोस्त। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैदि में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं माञाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ मुझियल माना परेशान। लफ़्ज़ देग माना वॾो देगिड़ो। लफ़्ज़ घण घुरो माना हमदर्द। लफ़्ज़ उभरी माना निकरी। लफ़्ज़ पूरियल माना दफ़न थियल। लफ़्ज़ मरिहात माना मरी वियल। पोइ लफ़्ज़ आहे ज़माने जो माण्हू माना तजर्बेकार। लफ़्ज़ मिल्कियत माना दौलत। लफ़्ज़ गैराबाद माना जेका आबादीअ लाइक़ न हुजे। लफ़्ज़ सलाह माना मशवरो। लफ़्ज़ उदास माना परेशान। पोइ लफ़्ज़ आहे सरबस्तो माना पूरो या समूरो। पोइ लफ़्ज़ आहे राज़दारी माना लिक या ॻुझीअ तरह। लफ़्ज़ इन सिलसिले में माना इन बारे में। लफ़्ज़ अजुर माना सवाब। लफ़्ज़ सलाह माना बूटा। लफ़्ज़ रौनकूं माना सूंह या हुस्न। पोइ लफ़्ज़ आहे अंदाज़ माना नमूनो। लफ़्ज़ लाह माना वण जी पाड़ जेका ज़मीन जे अंदरि थिए थी। पोइ लफ़्ज़ आहे वीरान माना बर्बाद या सुञो या फिटल। लफ़्ज़ रुसी वियल माना कावड़ियल। लफ़्ज़ सुखियो माना ख़ुशहाल। मिश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, सारंग छो उदास ऐं परेशान हो? जवाब, सारंग उन करे उदास ऐं परेशान हो त संदसि वालिद जी वफ़ात खां पोइ संदसि घर जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो हो। नंबर ॿियो सवाल, चाचे क़ासिम सारंग खे कहिड़ी राज़ वारी ॻाल्हि ॿुधाई? जवाब, चाचे क़ासिम खेसि ॿुधायो त संदसि मरिहात पीउ खेसि ॿुधायो हो त संदसि ॿनीअ में हिकु सोन जी देग पूरियल आहे। नंबर टियों सवाल, सारंग पूरियल सोन वारी देग हथ करण लाइ छा कयो? जवाब, सारंग पूरियल सोन वारी देग हथ करण लाइ गंदगाह साफ़ करे लाह कढी ज़मीन खे हर ॾिना। नंबर चोथों सवाल, फ़सुलु पची रास थियण ते चाचे क़ासिम सारंग खे छा सम्झायो? जवाब, फ़सुलु पची रास थियण खां पोइ चाचे क़ासिम सारंग खे सम्झायो त दरअसुल सोन जी देग मां संदसि मुराद ज़मीन ते पोखिजंदड़ फ़सुलु हो। ॿिए हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना पढ़ो ऐं जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तों, ये लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे पढ़ंदासीं, इन्हनि खे जुमिलनि में कमु आणींदासीं। लफ़्ज़ सुखियो माना आसूदो या
खुशहाल। जुमिलो लिखंदासीं असलम मेहनत करे सुखियो थी वियो। पोइ लफ़्ज़ आहे रौनकूं माना सूंहं या ज़ीनत। जुमिलो लिखंदासीं सारंग जे घर जूं रुसियल रौनकूं मोटी आयूं। पोइ लफ़्ज़ आहे अजुर माना फल या जज़ा या सवाब। जुमिलो लिखंदासीं अल्लाह ताला हर महिनत कंदड़ खे अजुर ॾींदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे वीरान माना बर्बाद या सुञो या उजड़ियल। जुमिलो लिखंदासीं सारंग जी ज़मीन अॻु वीरान हुई। पोइ लफ़्ज़ आहे घण घुरो माना भलो या चाहींदड़ या ख़ैर ख़वाह या हमदर्द। जुमिलो लिखंदासीं चाचो क़ासिम हिकु घण घुरो इंसान हो। जीम हेठि ॾिनल वाहिद लफ़्ज़नि जा जमा लिखो। जी दोस्तो ये वाहिद लफ़्ज़ आहिनि, हाणे इन्हनि जा जमा लिखंदासीं। लफ़्ज़ वाहिद आहे सलो जमा सलाह। लफ़्ज़ वाहिद सियाणो जमा सियाणा। लफ़्ज़ वाहिद ॾुखियो जमा ॾुखिया। लफ़्ज़ वाहिद थोरो जमा थोरा। दाल ॿारो तीर ॾेई साॻीअ माना वारा लफ़्ज़ मिलायो। जी दोस्तो हाणे लफ़्ज़ आहिनि, जीअं लफ़्ज़ आहे सियाणो साॻी माना वारो लफ़्ज़ ॾाहो। ही लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे तीर जे निशान सां लफ़्ज़नि खे माना सां मिलाईंदासीं। लफ़्ज़ सियाणो साॻी माना वारो लफ़्ज़ ॾाहो। लफ़्ज़ महिनत साॻी माना वारो लफ़्ज़ पोरियो। लफ़्ज़ धरती साॻी माना वारो लफ़्ज़ ज़मीन। लफ़्ज़ उभ साॻी माना वारो लफ़्ज़ आसमान। वो लफ़्ज़ आहे ॻोठ साॻी माना वारो लफ़्ज़ वाहण। वो लफ़्ज़ आहे रस्तो साॻी माना वारो लफ़्ज़ वाट। वाव मुंहिंजो दोस्त जे उनवान ते 10 जुमिला लिखो। जी दोस्तो हाणे जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों अब्दुल हसीब भुट्टो मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। जुमिलो ॿियो असां हिक ई मोहल्ले में रहंदा आहियूं। जुमिलो टियों असां ॿई हिक ई क्लास में पढ़ंदा आहियूं। जुमिलो चोथों राति जो असां गॾिजी स्कूल जो कमु कंदा आहियूं। जुमिलो पंजों असर जी नमाज़ खां पोइ असां गॾिजी रांदि खेॾण लाइ मैदान ते वेंदा आहियूं। जुमिलो छहों मोकल वारे ॾींहुं असां का तारीख़ी जाइ ॾिसण लाइ बि वेंदा आहियूं। जुमिलो सतों असां ॿई पंहिंजे माउ पीउ जे कमनि में बि हथ वंडाईंदा आहियूं। जुमिलो अठों घर जो सामान वठण लाइ बि असां गॾिजी वेंदा आहियूं। जुमिलो नाऊं राति जो असां जल्दी सुम्हंदा आहियूं। जुमिलो ॾहों ऐं आख़िरी सुबुह जो सवेर उथी गॾिजी स्कूल वेंदा आहियूं। ज़े सबक़ पढ़ी हेठि ॾिनल इबारत खे दुरुस्त एराबूं ॾियो। जी दोस्तो ही इबारत आहे, इन खे एराबूं ॾींदासीं। एराबूं माना ज़ेरूं ज़बरूं पेशूं जेके आहिनि उहे ॾींदासीं। मीम नून पिश मो हे नून ज़ेर हे जीमिए जे मुंहिंजे दालवा दो सीन ज़ेर से ते ज़बर तय दोस्त जीमुआ जो नून अलफ ना लामुआ लो नालो
अलफ काफ ज़बर अक, बे ज़बर बै, रे पेश है रो, अकबर। अलफ मद आ है, ये है आहे। अलफ पेश ओ, नून ज़बर न, उन, जिम ये जे, उन जे। घे ज़बर घर, रे ज़बर रै, घर रै। मीम दो ज़र में, हे ज़र हे, काफ पेश को, हिक। बे अलफ बा, गैन पेश गो, बाग। अलफ मद आ है, ये है आहे। मीम नून पेश मो, हे नून ज़र हैं, जिम आ जो, मुँह जो। दालवा दो, सीन ज़र से, ते पेश तो, दोस्त। पे अलफ पाड़ येड़े, सीन ज़र से, रे ज़र रे, ये पेश यो, नून ज़र ने। पाड़े सिरियो ने, जिमवा जो। ते ज़बर त, मीम अलफ मा, मीम पेश मो, तमाम। घे ज़बर घण, मा पेश अणु, घणु। खाए ज़र खे, ये अलफ या, लाम पेश लो, ख्याल। रे ज़बर र, खे नून ज़बर खन, दालवा दो, रखन दो। अलफ मद आ है, ये है आहे। अलफ ज़बर है, सीन अलफ नून सा, असां। खइए खे। दे पेश डुख, खे ज़र खे, हमदो ये, डुखिए। वा का ज़बर वक्त, ते ज़बर त, वक्त। मीम दो ज़र में। हे ज़र हे, का ज़बर क, हिक। बे ज़र बे, हमदो ये, बे। हिक बे। जिम ये ज़र जी। मीम ज़बर मद, दाल ज़बर द, दाल ज़बर द, मदद। का ज़बर क, रे ज़बर रहणे, पिछाणो, करण। घेरे पेश घुर, जिम ये जे, घुरजे। हाणे रवानगी सां इबारत खे पढ़ंदासीं। मुंहिंजे दोस्त जो नालो अकबर आहे। उन जे घर में हिकु बाग़ आहे। मुंहिंजो दोस्त पाड़ेसिरनि जो तमामु घणो ख़्यालु रखंदो आहे। असां खे ॾुखे वक़्त में हिक ॿिए जी मदद करणु घुरिजे।